सच्चा सतगुरा सच्चा साईं, सच्चा सतगुरा सच्चा साईं, असां बचड़न जी तोखे पारत आसां, बचड़न जी तोखे पारत। ही आहे मुंहिंजो पुटु अमित, सॼो ॾींहुं मोटरसाइकिल ते घुमणो ऐं मोबाइल ते चैट करणी। इहा आहे मुंहिंजी धीउ शालू, मुंहिंजी अखियुनि जी जोत, पर सॼो ॾींहुं लैपटॉप में पूरी। नचण में पूरी। सुहिणी सुभागी ओ लीला ओ मिठड़ी, चाहे त प्यार मिठड़ी, चाहे त प्यार, चाहे त प्यार मिठड़ी, चाहे त प्यार। हाँ, ये वठो गर्मा गर्म चाय। वाह, सुबह सुबह जी चाय। दे जल्दी कर। बार किथे आहिनि? ॾिसण में कोन था अचनि। ॿार पंहिंजे रूम में वेठा आहिनि, हिकिड़ो लैपटॉप ते त ॿियो मोबाइल ते, सॼो ॾींहुं कम ई इहो अथनि। सच थी चईं लीला, हिन मोबाइल त हणी सत्यानाश करे छॾी आहे। हाँ, मोबाइल वॾो मर्ज़ आहे, पर शालू घटि कोन अथव, सॼो ॾींहुं लैपटॉप में पूरी आहे। अॼुकल्ह ॿारनि खे माइटनि लाइ वक़्तु ई कोन्हे जो 2 मिंट अची करे माउ पीउ सां ॻाल्हाइनि। सच था चओ। बाक़ी सॼो ॾींहुं वेठा व्हाट्सएप ऐं फेसबुक ते धूड़ पाइनि। छॾियो न ॻाल्हियुनि खे, तव्हांखे देरि थींदी हूंदी। अरे हाँ, सची मूंखे निकिरो आहे। शालू मुझे फोन दे ना, मुझे फोन दे ना ॾींदम तू कुछ भी कर, ना ॾींदम। मम्मी यार पंहिंजी सिक्की लधी धीअ खे चईस ना मुझे फोन दे। पुट छो थी तंग करीस? मम्मी ॾिस तू असां विच में ना अच। चङो बाबा, मां वञा थी, मूंखे घणा ई कम आहिनि।
पप्पा तव्हां चओस न पंहिंजी लाडली धीअ खे। न बाबा न, मां तव्हां ॿिन्ही जे विच में कोन ईंदुसि। मूंखे घणेई कम आहिनि, मां हलां थो। शालू ॾिस मूंखे मुंहिंजो मोबाइल ॾे। कंहिंजो मोबाइल खणी ॾिसण सुठी ॻाल्हि कान्हे। पहिरियों ॿुधाए त कंहिंसां पियो चैट करी। ॾिस मुंहिंजो पर्सनल मामलो आहे, तोखे छो ॿुधायां? न ॿुधाईंदे त मां पाण ई ॾिसी वठंदसि। हा ॾिसी वठ। अरे वरी तो पासवर्ड बदलाए छॾियो, नथो खुले नथो। हा मिली वई ठेंगो। मुंहिंजो भाउ मूंखे इहो त ॿुधाए त सॼी राति कंहिंसां चैट कंदो आहीं? मां छो ॿुधायां? ॾिस सुठो भाउ आहे न, मां तुंहिंजी दोस्त वांगुरु आहियां न, ॿुधाए न। पर वाइदो कर मम्मी खे न ॿुधाईंदी। चरियो आई छा? इहे ॻाल्हियूं कंहिंखे ॿुधाए बि आई छा? तूं चिंता ई न कर। इहा कहे न मर्दन वारी ॻाल्हि। चङो ॿुधाए हाणे कंहिंसां ॻाल्हाईंदो आहीं? तुंहिंजी साहेड़ी आहे न निधि, उन सां। उन सां? उहा त तोखां 3 साल वॾी आहे। त छा आहे, प्यार में उम्र न ॾिसबी आहे। चरिया तूं मूंखे न सुञाणी, हूअ रुगो टाइम पास कंदी आहे, पैसनि लाइ इस्तेमाल कंदी आहे सभिनि जो। पंहिंजी ये बकवास बंद कर। हुआ मुझसे प्यार कंदी है, सच्चो वारो। अमित तू न जे प्यार में अंधो थी वियो आई, इन करे तोखे मुंहिंजी ॻाल्हियूं बकवास थियूं लॻनि। पर मुंहिंजी ॻाल्हि कन न खोले ॿुधी वठ, हुअ तोसां प्यार बिल्कुल न कंदी आहे। इहो निसोरो कूड़ आहे, कूड़। इहो ई सच आहे। अञा बि ॿुधाई, उन ई मंगणी बि थियण वारी आहे। मंगणी? कैसा? आहे हिकु रईस जादो, मुंहिंजी मन तू उन चकर मां निकिरी वञ, पंहिंजी पढ़ाईअ ते ध्यानु ॾे, पंहिंजो पैसो वक़्तु ऐं भविष्य अजायो न वञाए। तुंहिंजी सलाह लाइ वॾी महिरबानी। अब मुंहिंजी चिंता न कर, मां को ॿार न आहियां। तोखे वॉर्न करण मुंहिंजो फर्ज़ हो, अॻिते तुंहिंजी मर्ज़ी। फोन खणे। ही छा, मुंहिंजो फोन नथी खणे थी। व्हाट्सएप ते ऑनलाइन है, तभी मुंहिंजो फोन नथी खणे। छा थियो अमित? अरे ही निधि मुंहिंजो फोन ही नथी खणे। मां हुन सां जाम प्यार कंदो आहियां, मां हुन बिना न जी सघंदसि। ही कहिड़ियूं पियो ॻाल्हियूं करी? चरियो थी पियो आई छा? निधि सुठी छोकिरी आहे, हुआ भी मुझसे प्यार कंदी है। मां शादी कंदुसि त हुन सां ही कंदुसि। अमित तकड़ न कर, सोचे समझी फैसलो कर, मां तुंहिंजे भले लाइ चई रही आहियां। मुंहिंजे लैपटॉप खे हथ न लॻाए, न त मां मारींदी सही। हे राहुल केरु आहे? कंहिंजूं पर्सनल ॻाल्हियूं न पढ़बियूं आहिनि। हेॾा ॾे मुंहिंजो लैपटॉप। पहिरियों ॿुधाए त ही राहुल केरु आहे? राहुल मुंहिंजो फेसबुक फ्रेंड आहे। रुगो फ्रेंड आहे? हाँ। तुंहिंजी ॻाल्हियुनि सां त नथो लॻे रुगो फ्रेंड आहे। पंहिंजी बकवास बंद कर। मां त तोखे पंहिंजूं सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहियां, तूं बि ॿुधाए न। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे, ॿुधाईंदी, पर तूं मूंसां वाइदो कर, मम्मी पप्पा खे न ॿुधाईंदे। हाँ न ॿुधाईंदमि। फेसबुक ते ॻाल्हियूं कंदे कंदे मूंखे हुन राहुल सां प्यार थी वियो। मूंखे त वॾो भाषण पई ॾी, ही न कर, हू न कर, चैट न कर, ऐं तूं खैर मम्मी खे ख़बर आहे? न बाबा न, मार खाइणी आहे छा? राहुल बेंगलोर में रहंदो आहे ऐं हाणे हफ़्ते भर में गांधीधाम अचण वारो आहे। हुन सां मिलण खां पोइ मम्मी खे ॿुधाईंदसि। ओह, त मामलो हिते पुॼी वियो आहे। हा, मां ॾाढी खुश आहियां, हिन वक़्त जो ई त इंतज़ार करे रही हुअसि। शालू, पुट शालू, गुड्डी दर त खोल। पुट शालू दर खोल पुट।
अमित अमित पुट ॾिस शालू दर छो थी खोले पई। पुट अमित तोखे वरी छा थियो पुट? तुंहिंजो मुंहुं छो लथो पियो आहे? हेॾा हिनखे ॾिसोसि त छा थियो अथसि? तो पुट छा थियो? कैसा विड़िया वही छा? ओड़ा शालू दरवाजो कौन थी खोले? आखिर गाल छा है? छा शालू दरवाजो नथी खोले? हाँ केडी देर थी है? मां तो ॾिसांस। शालू शालू तू सच्ची हुई है? मुसा निधि धोखो कयो। अॼु हुनजी मंगणी थी वई ऐं हुन मूंखे सुञातो बि कान। शालू शालू तू सच्ची हुई है? शालू मुंहिंजी जिंदगी खत्म थी वई है। शालू शालू दर खोल मुसां ॻाल्हाए। न त फेसबुक जे चक्कर में अलाए छा थी वञेवा। टेक्नोलॉजी जी भाए में असांखे सही गलत जी ख़बर ही न पई है। हेडियूं सब ॻाल्हियूं थी वयूं ऐं असांखे कुछ ख़बर ही कोन्हे का। इन जो मतलब हाणे असांखे ॿारनि ते विश्वास करणु ही न खपे। पापा मम्मी असांखे माफ़ करे छॾियो। हाणे असांखां अहिड़ी ग़लती कॾहिं न थींदी। पुट माउ पीउ त हमेशा पंहिंजे ॿारनि खे माफ़ी ॾेई अॻियां वधण जी सोचींदा आहिनि। पर ॿारनि जो फर्ज़ आहे त माउ पीउ जी ॾिनल सहूलियतुनि जो नाजाइज़ फ़ाइदो न वठनि। पप्पा मम्मी अॼु खां पोइ तव्हांखे असां ॿारनि सां का बि शिकायत न रहंदी। हाँ पप्पा शालू सच थी चवे। असांखे को बि हक़ कान्हे मम्मी या पप्पा खे परेशान करण जो। पुट भगवान जो शुक्र आहे त वक़्तु रहंदे तव्हांजूं अखियूं खुली वयूं। हाणे त मञो था न त कंहिं बि ॻाल्हि जी खण ख़राब आहे पुट। हाँ पप्पा इन करे अॼु खां पोइ व्हाट्सएप ऐं फेसबुक जो न पर माउ पीउ जो चयो मञो जेके तव्हांखे सही राह ॾेखारींदा पुट।